साईं जिनके गुजारिश का पान स्टेटस अदा खुदा बख्श साहब खुदा नो दोस्त असो ऑर्गेनाइज़र चीफ ऑर्गेनाइज़र असांजा इन शहर इन तक के हवाले से मेज़बान साथी वरियाम फ़कीर साहब स्टेज ते वेठल पॉलिटिकल पार्टीज जा असांजा साथी प्रेस क्लब जा साथी प्रेस क्लब जो सदर साहब मरी साहब ॿिया दोस्त हिते जा डिस्ट्रिक्ट ऐं ज़िले जा अहम जेके असांजा ऑफिसर साहिबान आहिनि उहे संजोरो किन किन शहरनि जी तारीख़ थोड़ी ॿियनि शहरनि खां मुख़्तलिफ़ हूंदी। हींअर संजोरे जी तारीख़ इहा आहे त माण्हू हुन रोड तां अचे थो त उहो माई भागी जो कलाम हो लहरनि मां लुड़ंदी अचे दिलि बारो चल पई करे सो रोड जो हशर अहिड़ो आहे जो माण्हू लहरुनि मां लुड़ंदो पियो अचे ऐं चवनि था अञा इहो ठहियो आहे माशाअल्लाह। पोइ स्टेज ते आवाज़ आयो आहे त अञा इहो ठहियल आहे, इहो ठहियल रस्तो आहे जिते अचूं पिया। सांगड़ ज़िले जे रस्तनि सां जेको हशर गुज़िरियल 10 सालनि में मूं ॾिठो आहे अहिड़ो हशर हिकिड़ो ॿियो सुजावल ज़िले सां आहे, बदीन सां आहे, सॼी सिंध सां आहे। पर कंहिं माण्हू ते रहम खाइजे, हिकिड़ो त ग़रीब बुखियो हूंदो आहे मिसकीन लंघण तो रहम खाइबो आहे, पर हिकिड़ो खरबपति माण्हू हुजे उहो वरी लंघण हुजे खरबपति चए साईं ही 5000 एकड़ ही कमांद ॾिसी थो अचे, हा इहो मुंहिंजो आहे, वाह वाह। ही ॾिसी थो ही जेको मच्छियुनि जा फार्म आहिनि इहे कंहिंजा आहिनि, अलाए कंहिंजा इहे मुंहिंजा आहिनि। हा ही ॾिसी थो ही जेको पोल्ट्री फार्म ठहिया पिया आहिनि इहे मुंहिंजा आहिनि। पोइ ईअं चई पोइ तव्हांखे चए 10 रुपया हुजनि ॾे तव्हां हिकिड़ो पान वठी या सिगरेट जो टोटो वठी पीआं। हाणे सॼे पाकिस्तान में सभ खां वधीक गैस ऐं पेट्रोल निकिरे सांगड़ मां, ॿियो बदीन मां, ॿियो कंबर शदाद कोट मां ऐं थाणे बुलाखान मां। ऐं कंबर शदाद कोट ऐं थाणे बुलाखान ऐं सांगड़ ऐं बदीन जा माण्हू जो लंघण रोडनि ते फ़कीर बीठा हुजनि किश्तो खणी पिनण लाइ, माण्हुनि जूं अखियूं धरा ॾेई वई हुजनि, ॿारनि जे पेरनि में छिगल जुतियूं हुजनि, माउनि जूं हारियाणनि जूं गंदियूं फाटल हुजनि। ऐं उहो ज़िलो जंहिं ज़िले में सुप्रीम कोर्ट चवे त जेकॾहिं हिन ज़िले मां जेका गैस निकिरे थी पेट्रोल निकिरे थो उन जो जेकॾहिं 1% बि सालियानो ख़र्च कयो हिन ज़िले ते ज़िलो फ्रांस जो शहर पेरिस थी वञे। उते माण्हुनि जा हशर बुखिया तबाह, टुटल रोड, ड्रेनेज तबाह, पीअण जो पाणी कोन्हे। पर हिन शहर जी हिकिड़ी ॿी तारीख़ हुई, जीअं मूं चयो हिन शहर जी हिकिड़ी ॿी हिस्ट्री हुई। उहा तारीख़ पढ़णी अथव संजोरे जी, खिपरे जी, टंडो आदम जी, शहदादपुर जी, सांगड़ जी ऐं भरवारनि ज़िलनि जी ऐं होॾां खैरपुर जी ऐं हेॾां बदीन जी ऐं उमरकोट जी ऐं गड़ंग बंगले जी ऐं अंग्रेज़नि सां मुक़ाबले जी ऐं अंग्रेज़नि जूं रेलूं केराइण जी ऐं अंग्रेज़नि जे साम्हूं ॼमी बीहण जी। त वञी सांगड़ रिसालो पढ़ो त ही संजोरो छा हो। बसरा ख़ासि केलण, बेगू रिंदण, मायूं, ही असांजी राधा भेण चई वई त औरतुनि खे ही त वॾेरनि हिननि सॼे सिंध के कुचले करप्ट वडेरन तबाह बर्बाद करे औरतुन के फकत निकाह पढ़ाइण जी हिकिड़ी सहूलत करे ठाहियो आहे।
न त हिन इलाइक़े जूं औरतूं हुयूं जेके बंदूकूं खणी अंग्रेज़नि सां विड़ियूं हुयूं ऐं वरियाम फ़क़ीर जेको वेठो आहे हुनजी ज़ात भाई भेनरूं हुयूं जिन अंग्रेज़नि सां मुक़ाबला कया उहे रिंदू औरतूं हुयूं मरी औरतूं हुयूं जेके 50-50 60-60 सालनि जूं असांजे पुफियुनि चाचनि ऐं माउनि जी उमिरनि जूं उहे राइफलूं खणी विड़ियूं हुयूं उहा सिंध जिते हेमू कालाणी विढ़ंदो हो जिते कोली भील ऐं मेघवाड़ ऐं सिंधी हिंदू रुगो करप्ट वॾेरनि जे इस्तक़बाल लाइ कोन बीठा मुक़ाबलो कंदा हुआ कोली भील मेघवाड़ ऐं बागड़ी रुगो वॾेरनि जे आॾो 500 रुपया वठी वोट ॾियण लाइ जीअं पीपल्स पार्टी बनायो आहे जीअं हुकुमराननि बनायो आहे ईअं न हूंदा उहे कोली भील ऐं मेघवाड़ रूपले कोलीअ जे रूप में मुक़ाबलो कंदा हुआ उहे पंहिंजे वतन लाइ जानियूं कुर्बान कंदा हुआ उन्हनि खे अची अंग्रेज़ कैप्टन चवंदा हुआ उहे अची उन रूपले कोलीअ जी ज़ाल खे चवंदा हुआ त तुंहिंजे मुड़ुस खे इबरत जो निशान बनाईंदासीं ऐं रूपले जी ज़ाल चवंदी हुई त रूपले जहिड़ा कई मुड़ुस मारींदो रहंदे थर जूं कोलियाड़ियूं जूं कुखूं सायूं आहिनि उन्हनि मां इहे ॿार ॼमंदा रहंदा हाणे अंग्रेज़ जूं डब ई डब कटिजी वेंदा कॾहिं डबनि खे चरंदा डब वरी था मोड़ंदा उन सिंध खे सकाफ़त जबरदस्त मुबारक तो सकाफ़त रुगो कलाम ॻाइण जो नालो कोन्हे सिंधियो सुंजोरे वासियो सकाफ़त रुगो झिम रहण जो नालो कोन्हे सकाफ़त रुगो या कान्हे तॾहिं चऊं त जीअं सिंध वारा सिंधी जा बुखूं मरनि जीअं सिंध वारा जीअं टोपी पाए बीठा हुजूं सिंधी हुजनि लंघण बेरोज़गार जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा कीअं जीअंदा जेकॾहिं उन्हनि जे बचनि लाइ स्कूल न हूंदा उन्हनि जे माउरुनि ऐं अमड़नि लाइ हेपेटाइटिस जी दवा न हूंदी सिंध जे ॻोठनि में सिंध कीअं जीअंदी टोपी पाइण सां सिंध जी वेंदी अजरक पाइण सां सिंध जी वेंदी मूंखे अजरक पई आहे पोयां बचा मुंहिंजा लंघण हुजनि माउ मुंहिंजी हेपेटाइटिस हुजे पीउ मुंहिंजे खे कैंसर जी बीमारी हुजे इलाज लाइ अस्पताल न हुजे नियाणियुनि लाइ स्कूल न हुजनि घरवारी मुंहिंजी ज़हरीलो पाणी पीअंदी हुजे गटर जहिड़ो ऐं टोपी पाए ॿाहिरि काटन जो जोड़ो पाए जीअं सिंध वारा जीअं कीअं जीअंदी सिंध जी सकाफ़त रुगो म्यूज़िक कोन्हे म्यूज़िक बि आहे हो जमालो बि आहे जीए सिंध जाम मोहब्बत पिए सिंध बि आहे सिंध हारीअ जी सिंध मज़दूर जी सिंध कंहिं मीर या पीर जी कीना इहो तनवीर अब्बासी बि आहे सिंध इहा बि आहे पर सिंध मुक़ाबलो बि आहे सिंध MRD जी तहरीक में ॼमी बीहण बि आहे सिंध रूपलो कोली ऐं हेमू कालाणी बि आहे सिंध मखदूम बिलावल ऐं शाह इनायत जो रेजिस्टेंस बि आहे सिंध सूर बादशाह पीर पागारे जो अंग्रेज़नि सां मुक़ाबलो बि आहे सिंध रुगो हथियार फिटा करे वॾेरनि जे साम्हूं DC करण जो नालो कोन्हे फलाणो साहब पियो अचे SP रखी हलियो SP हिकिड़े ज़िले जो वेठो हुजे उहो ज़िले जो SP हिकिड़े ॿिए हुकुमरान जो माइट हुजे ज़ात भाई हुजे सभिनी जो कूड़ा केस दाख़िल करे तव्हीं टोपी पाए अजरक पाए पिया हलो त सिंध पई जीए कूड़ा केस पे दाखिल थियनि छाकाणि त अरे बाबा SP साहब DC साहब 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात 4 ॾींहं वेठा हूंदो माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल कंदो 4 ॾींहंनि खां पोइ दौर मचिजी वेंदो पोइ वरी गिचियूं बचाईंदा लिकंदा घुमंदो असांखे ॻोल्हीनि पिया फलाणा आओ हलियो या उमिरे ते या सिंगापुर या मलेशिया पोइ भॼी वेंदो हुई कूड़ा केस कंदो तबाह थी वेंदो ऐं वार्न थो कयां ज़िले जे समूरनि ऑफिसर्स खे ॿिया कोन कंदा वार्न तो कया सागर जे बदीन जे समूरन के केड़ी पोस्ट ते वेठा जो SP जो कड़ी DC जो कड़ी SHO जो कड़ी ॿी के डिपार्टमेंट जे हाईवेज जा एक्सीएम जो या इरिगेशन जा एक्सीएम जो माण्हुनि जो पाणी बंद कंदो उहे माण्हू केरनि जिन ट्रेल वारनि जो पाणी बंद था कयो हुकुमरान इक़्तिदार परस्त वॾेरनि जे चवण ते माण्हुनि खे सुकायो था उहे केरनि उहे तव्हांजा सिंध वासी उन्हनि जूं ज़मीनूं तबाह थींदियूं इकानमी सिंधरी तबाह थींदी इक़्तिसादियात हिकिड़े वॾेरे सां इक़्तिसादियात कोन ठहंदी आहे मुंड जे हिकिड़े वॾेरे जे सरसब्ज़ ज़मीन सां एग्रीकल्चरल इकानमी कोन ठहंदी आहे ज़रई इक़्तिसादियात ठहंदी आहे जॾहिं सॼो ज़िलो जॾहिं सॼी सिंध जी इक़्तिसादियात पेरनि ते बीहे तव्हां पाणी बंदि करे छॾियो जेके मुखालिफ़ हुजनि उन्हनि जो जेको मुखालिफ़ आहे हुनजे रोड जी रुगो पथर हारे गुम थी वञो लिया इहा तव्हीं सिंध जी ख़िदमत कोन पिया कयो सिंध खे तबाह पिया कयो ऐं सिंध जी सकाफ़त जीअं मूं चयो म्यूज़िक राग कल्चर ज़बरदस्त रक्स फर्स्ट क्लास रक्स छाॾे रक्स माना ख़ुशी न
सिंधी हो जमालो छाते माना खुशी न, झिमिर छाते माना खुशी न, हमर चो छाते, हमर चे जो वेलोड़े तेरे खुशी न, हमर चो माना हमरा अचो खुशी। हो जमालो मुझो खटी आयो खैर सां, या खटी आयो खैर हो जमालो, या मुझो पिनी आयो खैर सां हो जमालो। मानो बेनजीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते 500 दा पिनी अचे और घर ते चे मुझी पिनी आई जी खैर सां हो जमालो। सिंधियुनि खे फ़क़ीर बनाए पेनू कयो, उहे पिननि, पोइ हुन कार्ड जे पैसनि ते 500 रुपए 1000 रुपए ते पोइ हुनखे चओ त हेॾां वोट न ॾींदे त तुंहिंजो कार्ड मां नालो कटिजी वेंदो। पोइ पोड़ी झूर वेचारी उहा 500 रुपए जे लाइ उहा वेठी आहे, 500 रुपए में हाणे मुंहिंजो कार्ड मां नालो कटिजी वेंदो, न त ठपो हणणो आहे, न त ठगनि जे टोले खे अली बाबा खे वोट ॾियणो आहे, जे न ॾींदो त 500 रुपए जो कार्ड कटिजी वेंदो। इहा सिंध थिए पई हो जमाले त सिंधी नचनि वञी, ही परदे में सिंधी वेठा आहिनि, अमेरिका में सकावती थे पिया मल्हाईंदा आहिनि, सिंध पई लुटिजे, सिंध पई तबाह थिए, सिंध जी ज़मीन पेर में छा खिसकंदी वञे। सिंध जेका पाकिस्तान जो 72 सैकड़ो गैस थी ॾे, उन सिंध में लोड शेडिंग आहे गैस जी। ही गैस ना ॻाल्हाइनि था अनवर मजीद जी गैस। सिंध जे ॻोठनि में गैस कोन्हे, हिननि खे तकलीफ़ आहे अनवर मजीद जे प्लांट लाइ गैस ॾियो। सिंध सॼी में 18 कलाक लोड शेडिंग आहे, ठगी ॾिसूं था। सिंध में चवंदा असां लोड शेडिंग ते एतिराज़ पिया कयूं। लोड शेडिंग ते एतिराज़ किथे पिया कनि? बदीन में, सांगड़ में, ठटे जो एक्सीडेंट बिजली बंदि कयो वेठो आहे। बदीन में को वापडा जो अमलदार आहे सो बिजली बंदि कयो वेठो आहे। लाड़काने में वापडा जो अमलदार वेठो आहे, हिस्को जो सो बिजली बंदि कयो वेठो आहे। बिजली बंदि त थिए थी लाहौर ऐं इस्लामाबाद मां, उतां तव्हीं उते बिजली जो मुतालबो त कयो कोन था। उते चओ था रुगो आया न लिए आसम मां हथ कढो, उते त बिजली जी ॻाल्हि ई कोन था कयो। सेनेट जे चेयरमैन खे कॾहिं सिंधी बिजली लाइ ॻाल्हाए वेठो अथव? सेनेट जो चेयरमैन रज़ा रब्बानी सेनेट जो इजलास मुलतवी करे छॾे जे बाबा सिंध खे बिजली कान्हे। उते त कुझु न ई कोन। क़ौमी असेंबली में ख़ुर्शीद छा करे बिजली लाइ बाइकाट करे हलियो वञे, क़ौमी असेंबली मां सभु क़ौमी असेंबली जा मेंबर उते हलिया वञनि, उते त कुझु कोन था। सिंध असेंबली जा सभु मेंबर निकिरी ट्रेन में चढ़ी खुटरा आयो, पैसा न अथव, अबा आऊं तव्हां खां चंदो वठी तव्हांखे चवंदुसि 100 रुपया ॾींदो एमपीएस लाइ, तव्हां ॾींदो कोन ॾींदो? ॾींदव न? ही सभु हथ मथे करे ॿुधायो 100 रुपया चंदो ॾींदो? ही सभु 100 रुपया चंदो था ॾियनि। 20-50 रुपया करे वीचारा बुखिया आहिनि पीपुल्स पार्टी जा एमपीएस सिंध हुकूमत जा, उन्हनि खे रेल जो भाड़ो था वठी ॾियूं, हली इस्लामाबाद में बुख हड़ताल ते वियो सिंध जी बिजली लाइ। तंहिंजे करे इहे ड्रामा बंदि कयो धरणनि जा। सकाफ़त रुगो म्यूज़िक ऐं डांसूं कोन्हे, सकाफ़त आहे सिंध खे सुखियो सताबो, सिंध खे सब्ज़, सिंध खे ख़ुशहाल बनाइण, सिंध खे पंहिंजे पेरनि ते बीहारण। टोपी अजरक साल में हिकिड़ो ॾींहुं पाए भरी वञो लिया। हिकिड़ो तव्हांजो पुटु हुजे, माउ हुजे पोड़ी, तव्हीं सिंध जा बचा आहियो। पोड़ी माउ हुजे, खाइण लाइ कुझु न हुजेसि, पोड़ी मां लंघण हुजे, दवा जा पैसा न हुजनिसि, छित टिमंदी हुजेसि, फर्श उखड़ियल हुजेसि, भितियूं जेके हुजनि मिटीअ जूं, उन्हनि मिटीअ जे भितियुनि खे रागो न थियल हुजे, उहे भितियुनि मां चापोड़ा किरंदा हुजनि, खट वाणियल न हुजेसि, उहा झुकी पई हुजे, हुन में झोल थियो पियो हुजे, चुल्ह में काठियूं न हुजनि, मां लंघण हुजे, पुटु वरी सर्जन हुजे, कराची सां सो अचे, वरी हिकिड़े ॾींहुं अची चए अमां अॼु सकाफ़त जो क़ौमी ॾियारो आहे, टोपी पाए अजरक पारां फोटो कढी भॼी वञे। वरी वापसि इस्लामाबाद लाहौर ऐं कराची वेठो आहे, अमां सां सकाफ़त सेल्फी कढाए, अमां सां सकाफ़त जो ॾियारो मल्हायो आहे। अमां लंघण वेठी आहे, तूं ओॾा करोड़पति आहीं, अमां सां सकाफ़त जो ॾियारो मल्हाए। तव्हीं सिंध सभु संजोरे वासी, उन्हनि सभिनी खे आउं चवां थो त सिंध जी सकाफ़त तॾहिं बचंदी जॾहिं सिंध बचंदी। पोइ असीं सकाफ़त खे बचायूं या सिंध खे बचायूं? छा खे बचायूं? छा खे बचायूं? जवाब ॾियो। छा खे बचायूं? सिंध खे बचायूं। ऐं सिंध तॾहिं बचंदी जॾहिं असांजो रोज़गार बचंदो, असांजी ज़राअत बचंदी, असांजा वसीला बचंदा, असांजो पाणी बचंदो। इरसा रोज़ पाणी थी रोके। नवाज़ शरीफ़ साहब तोखे थो चवां, तूं सम्झी थो त रुगो तूं आसिफ ज़रदारी खे राज़ी करे छॾींदा, सिंध राज़ी थी वेंदा। पाण में ठहिया वेठा हूंदो। सिंध जे पाणीअ में नवाज़ शरीफ़ छा ॾिनो आहे सिंध खे? गुज़िरियल 10 सालनि में सिंध जो पाणी वफ़ाक़ी हुकूमत छो कोन ॾिनो आहे शेयर? वफ़ाक़ी हुकूमत छो शेयर न ॾिनो आहे सिंध खे? सिंध गैस ऐं पेट्रोल जो ऐं कोयले जो वफ़ाक़ी हुकूमत छो शेयर नथी ॾे सिंध खे? नौकरियुनि में, रोज़गार में, इंडस्ट्रियल एरिया में 400 ॼणा हींअर भर्ती कया आहिनि। सेनेट में रज़ा रब्बानी, उन में सिंधी रुगो 2 ॼणा आहिनि। सिंध जी कोटा ते सेनेट जो चेयरमैन आहे। 400 ॼणनि में 2 ॼणा सिंधी आहिनि, 398 ॼणा ॿिया खयां अथसि। वेठो सेनेट में सिंध जी कोटा ते आहे। सिंध में रस्तो हुते ठहे थो जिते बिलावल ऐं आसिफ था वञनि। सिंध जी सकाफ़त लाइ जंग ज़रूरु कबी, सिंध जे वसीलनि लाइ जंग। इमरान खान आयो आहे कल्ह कंदकोट दादू। इमरान खान साहब जलसा वलसा फर्स्ट क्लास का शौकत खानम मेमोरियल जहिड़ी अस्पताल छो कोन थी ठहे मिटीअ में?
दादू में छो कोनी ठहे का नमल जड़ी यूनिवर्सिटी छो कोनी ठहे सिंध नगर वो ताली बाड़ी वजाए कोटा ठपरे आ त विक्ट्री देखारे हला विंदो नवाज शरीफ भी कयो विक्ट्री देखारे अजीज अहमद रो हम आपके साथ हैं संधियो में आ गया हूं शेर आ गया ये तो सजोरी 10 सालन का सरदारी पियो करे असां ते करे इहा जुठ न कयो हेते यूनिवर्सिटी खपन हेते हॉस्पिटल्स खपन सिंध के ज्यूशियर पानी ला इमरान खान पंजो मौक़िफ़ वाज़े करे इमरान खान वाज़े करे इरसाला बयान कढे तो सिंध के पंजो ज्यूशियर मिलन खपे पानी जो सिराजुल हक जेके मजहबी तंजीमुन से पंजी पॉलिसी वाज़े कन तो सिंध के पानी जो ज्यूशियर मिलन खपे सिंध जी जगह आदमशुमारी जो मरहलो खत्म थियो उनमें सिंध पाकिस्तान जो यार 33 सैकड़ो है वो 33 सैकड़ो आदमशुमारी में सिंध के हिस्सो मिलन खपे आ पाबंद कोने आ जो के खुश कया फलाने के यो वडेरन जो कम दो जरदारी मानन जो इनके खुश करने के आ सबनी के चवा तो आ फंक्शनल लीग के चवा तो वयाम फकीर खास कली साहब के टीम के चवा तो सांगड़ की खिदमत कयो सांगड़ में प्रोजेक्ट्स लगायो सांगड़ के रोजगार दियो सांगड़ के बच्चन के पांजे पेरन के बिहन लाए उनके मौका फराहम कयो कने करे सकाफत yes but sakafat with roots of our land sakafat with ownership of our land our resources asaje wasilan ji malki asa wat culture without resource culture without land culture without ownership is useless culture tade je watan ho je qaum ho je sarzamin ho je wasila ho ye zabardast kam hai aam taage mubarakbad to liya समूरन संजोरे वासिन के इन प्रोग्राम के ऑर्गेनाइजर्स के मेजबानन के जमी भी हो सांगड़ जे मानन जे किस्मत में लिखल कोने वो जी असा हिंदू दोस्त चोंदा भगवान कृष्ण लिखी जो किस्मत में लिखल कोन दो न कोई बोला ता के बुधाई ना तो बाबा ये लिखी जी चुको है आसमान ते कोन लिखियो हुआ तो सांगड़ जा मानो सदाई बेरोजगार होजन इहो हिन तमा सा हुकुमरान अशर कयो आ ते जे करे हुकुमरानन सा मुकाबलो कयो ए उनन सा मुकाबले करण लाए वोट वारो डी बाए धरना बहन जलसा बहन रैलियों बहन तेरे कराऊं ताका पूछा दो तताई खामोश ना दो या मुकाबलो कर दो छा कर दो मुकाबलो थी लो तो वो संजोरे वासियों इन मुकाबले ला जरूरी है तो ये रखा तैयारी कयो ए तैयारी बुखारी जे लफ्ज़न में आखिर में ताजबो तो जिगर शेर जो धारे अचबो ये ना ठलो ये ना बड़ी बड़ी हल अदा लगा पे मड़े जड़ो आला भी बात तो लगा पे यार वडा उ ताकतवरन असानी वस हले कोंदो मड़े लगा पे ना अचबो तो जिगर शेर जो धारे अचबो हर देव है राकास के मारे अचबो हर हाल में अंजाम के पाड़े अचबो जे जंग कंदो तंग त साड़े अचबो हुंदो जे बयाबान लताड़े अचबो ए मंजिल मकसूद वादो आए आयो जे अॻियां उभ त फाड़े अचबो जी